हिन चाकर खां तव्हांजी रत जो प्यासो आहे। माण्हू त केतिरो बि ज़ोर भरिया न, उहे बि ॻाल्हियुनि में कोन ईंदो। रेस अकबर खान, हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि। छा रेस चाकर खान असांखे मारींदो, हुन जा माण्हू ज़िंदा थी वापसि अची वेंदा? जाबिर हुन जा माण्हू मोटी कोन ईंदा, पर पनाद करे पंहिंजी दिलि खे थधे करण जी कोशिशि कंदा। रेस, मां तव्हां में वॾी उमेद सम्झी आयो। रेस, जे तव्हां कोशिशि कंदो त असांजे विच में ठाह थी सघे थो। बाबा साईं, ग़लती इंसान खां ई थींदी आहे, ऐं लॻे थो त हिननि खे पंहिंजी ग़लती जो अहसासु आहे। चाकर खान तव्हांजो चवणु कोन मोटाईंदो, तव्हां थोरी कोशिशि त कयो। मां ईअं नथो चवां त मां कोशिशि न कंदुसि, चाकर खान मथां पूरो ज़ोर रखंदुसि। बाबा साईं, जे तव्हां रेस चाकर खान जे मथां ज़ोर रखियो न, मूंखे पूरी उमेद आहे उहो राज़ी थी वेंदो। फ़िलहाल त अॼु रही सघो था, मां सुभाणे चाकर खान ॾांहुं वेंदुसि ऐं हुनखे ॻाल्हियुनि जे लाइ ज़ोर भरींदुसि। मूंखे पूरी पक आहे त हू ॻाल्हियुनि में अची वेंदो। बाबा साईं, मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। जे तव्हांजी इजाज़त हुजे त मां पंहिंजे भाउ कासिम खे हिते घुरायां। ठीकु आहे, तूं पंहिंजे भाउ खे बि हिते घुराए। सौरभ, हिन जे रहण जो बंदोबस्तु कर। जी बाबा साईं, हिनखे का बि तकलीफ़ कान्हे ईंदी। बाबा साईं, सिकू ऐं छोकिरी खे पनाह ॾियणु सही हो, पर जाबर खान खे असां रहियो आहे हिते। रहिस चाकर खान असां सां मसइलो न कंदो? वजीद, तूं छा थो चवीं त चाकर खान रईस अकबर खान सां टक्कर खाईंदो? न बाबा, इहा ॻाल्हि न आहे। जाबर खूनी आहे, 3-4 खून करे पोइ हिते पहुतो आहे। बाबा साईं, इहे बि ख़बरूं हलनि पियूं। जाबर वञी करम खान वटि पनाह वरिती ऐं चाकर खान हुनजो ओसी ताईं बि पीछो कयो। जाबर हुतां भॼी हिते पहुतो आहे, चाकर हिते कोन ईंदो। खणी जो जाबर 2-3 खून करे हिते पहुतो आहे, पर हिन जो हल बि त ॻाल्हियूं आहिनि न। जे सभिनी खे मथां छॾे ॾींदा त हिक ॿिए जा खून कर। बाबा साईं, कोशिशि करे ॾिसो, पर मूंखे नथो लॻे त को हिन जो विच में ठाह थींदो। राव जे विच वारो मुख़लिस हुजे न, सचो हुजे न, त ॻाल्हियूं थी वेंदियूं, ठाह थी वेंदो। हा, बाक़ी जेकॾहिं विच वारा चाहींदा त इहे कॾहिं बि न ठहनि, त पोइ त इहे सिलसिला पिया हलंदा, दुरियूं कॾहिं कोन ठहनि। ऐं मूंखे पूरी उमेद आहे त चाकर खान मथां मूं पूरो ज़ोर लॻायो न, त हू ज़रूरु ठाह कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।